अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 जुलाई सूमर। टाइम थियो आहे 11। हाणे असांजी कम वारी माई वई त सुरहाण जी अॼु स्कूल में मीटिंग आहे त उहा होॾे वई आहे ऐं मां ऐं सुगंध वञूं था हिन महिल टेलर ॾे। साइड कर। जेका मूं ॻाल्हि कई त शादी आहे फैमिली में त उनजे लाइ कुझु कपिड़ा सिबराइणा आहिनि। सो फ़िलहालु असां कुझु कपिड़ा खणी था वञूं, ये ॾेई ईंदासीं। उन खां पोइ बाक़ी कपिड़नि जूं लेसिस वग़ैरह वठणियूं आहिनि, उहे वठी वरी पोइ हिकिड़ो चकर मूंखे ॿियो बि हणिणो पवंदो। सो असांजे व्लॉग जी इब्तिदा थिए थी ॿाहिरि वञण सां। हिते असां आयासीं, पंहिंजे टेलर खे कपिड़ा ॾिना आहिनि ऐं हिन सां गॾु गॾु हिते फर्नीचर मार्केट बि आहे ज़बरदस्त क़िस्म जी। ऐं हे त ख़ैर प्लास्टिक जूं कुर्सियूं आहिनि, प्लास्टिक जो फर्नीचर आहे हिते, वुडन फर्नीचर ऐं लेटेस्ट मॉडर्न स्टाइल जो बेस्ट फर्नीचर हिते मिलंदो आहे। हिते ईंदी आहे न, मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त पंहिंजे घर मां सॼो पुराणो फर्नीचर कढी फिटी कयां ऐं नओं वठां। इन करे हलूं था। कहिड़ी हिन ऑफ वाइट जी? ये सेट है कितने का? 12। हुते हिकिड़ी शीशे जे टॉप वारी पई ऐं हे ॾिस, मूंखे त अहिड़ा ट्रेडिशनल वणंदा आहिनि न, प्लांटर हिन मथां रखण जे लाइ। फर्नीचर हर शइ ते दिलि थी अचे, पर हाणे सब्र था कयूं, घर था हलूं फज़ीलत सां। कुझु ख़र्च कए बग़ैर। असां अची वियासीं वापसि ऐं रिक्शा वारे असांखे महांगाई ते ॾाढो लेक्चर ॾिनो। असां हुन मां जान छॾाइण जे लाइ गेट ते ई लही आयासीं त जीअं हे बाक़ी घर ताईं असांजो मथो न खाए। सो कपिड़ा टेलर वठी छॾिया, शुक्र अलाह जो, न त मूंखे ॾाढो ख़दशो हुयो। हा, सो हलूं था हाणे। कॉलोनी जी सफ़ाई थी थिए, कल्ह संडे ते न थी त अॼु थिए थी। सो मां सोचियो तव्हांखे थोरा हे वण ऐं प्लांट्स ऐं हे सॼो व्यू ॾेखारियां। झुड़ त माशाल्लाह अलाह जो करम आहे अॼुकल्ह। हिते क़ुर्बानी थियूं आहिनि जेके, त वरी हुननि हिन ते चूनो हारे छॾियो आहे हुन जाइ ते जिते क़ुर्बानी थी आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे ॾाढी, ऐं सभिनीनि खे ईअं ज़िमेदारी जो सबूत ॾियणु घुरिजे त हिकिड़ो त कचिरो परे उछलाइनि ऐं क़ुर्बानी जाइ ते चूनो मिटी इहे ज़रूरु विझी छॾिजनि त जीअं गंदगी बदबू ऐं बीमारियुनि खां बची सघिजे। हे ॿारड़ा मोकल अथनि, स्कूल बंदि आहे, हे हिते क्रिकेट था खेॾनि। घर अचण वारो आहे। अची वियासीं घर असां ऐं रस्ते मां अंगूर वरितासीं। घणो फ्रूट इन करे न वरितोसीं छो त असां सुभाणे वेंदासीं मंगल बाज़ार इंशाअल्लाह, त ढेर सारी भाॼी ऐं फ्रूट वठी ईंदासीं। सो खीर बि सुबुह जो काढ़ा ठरी विया आहिनि, अंदरि थींदा। हाणे मासी हिते कमु करे हली वई आहे। सुराण अॼु 2 बजे ताईं ईंदी, इन करे लंच मां ठाहींदमि। हाणे हिते मां कुझु पंहिंजियूं इहे सूतलियूं कढियूं आहिनि ऐं ही मां शयूं ठाहे चुकी आहियां। हिननि जी वीडियोज़ अवेलेबल आहिनि ऐं ही बि ड्रैगन फ्लाइज़ भिंभोरियूं इहे बि मां ठाहियूं हुयूं। सो हे सुगंध वेंदी अॼु क्राफ्ट शॉप ते, हुनजो हस्बैंड ईंदो त मां कुझु शयूं हुनखे चयूं जेके मुंहिंजी खुटनि थियूं। कुझु पेंट्स था खुटनि ऐं कुझु सूतलियूं थियूं खुटनि ऐं कुझु ॿियो बि आहे, त उहो मां हुनखे चई छॾियो आहे। ऐं एज़ यूजुअल सुगंध इहे शयूं खणी थी वञे। हे कटआउट्स मां बाज़ार मां वरिता हुआ त हैंग करण जा आहिनि, ऐं हे भिंभोरियूं बि खणी थी उहा जेके पंहिंजे घर में डेकोरेट कंदी। सो इहो बि हिकिड़ो हुयो कमु, त हिनखे मां चई छॾियां छो त शाम जो हली वेंदी क्राफ्ट स्टोर तां थी, पोइ शायदि पंहिंजे घर वञे या वापसीअ ते मूंखे शयूं ॾींदी वञे, उहो पोइ ॾिसंदासीं। टाइम थियो 12:30 ऐं मां हिते हे मिठियूं मानी थी पचायां। सुगंध फरमाइश कई त उहा खणी वेंदी पंहिंजे रस्ते जे लाइ, त पचाए ॾियूं। सो मां मिठियूं मानी त सुगंध जी फरमाइश ते थी पचायां, पर हिननि खे जेको शेप मां ॾिनो आहे इहो हुन एसन जी ख़ुशी जे लाइ ॾिनो, छो त उहो अहिड़ियूं शयूं ॿारनि वांगुरु इंजॉय कंदो आहे। एसन सुगंध जो हस्बैंड आहे। सो हिते मां हे हार्ट वारियूं कुझु ठाहियूं आहिनि ऐं कुझु मां हे स्टार्स वारियूं थी ठाहियां। ऐं आम तौर ते त मां गिह में पचाईंदी आहियां। सुगंध चओ त न मूंखे तेल में पचाए ॾियो, गिह इलाही हैवी थी वेंदो। सो इहे तेल में थियूं पचनि ऐं हिते मुंहिंजो जेको आहे सिलसिलो जारी आहे। हे मुंहिंजो स्टार वारो कटर, हे मुंहिंजो हार्ट वारो कटर। हिननि जी वीडियो जेका आहे अवेलेबल अथव, अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि जे लाइ डिफरेंट शेप्स में ठाहिणु चाहियो
त हीअ वीडियो मां शेयर करे चुकी आहियां। सो पहिरियों इहो कमु करिणो आहे, उनखां पोइ मंझंदि जे लाइ मूंखे मानी पचाइणी हूंदी। ऐं पालक गोश्त पियो आहे, कल्ह पचायो हुउमि त उहो घटि यूज़ थियो, इन करे सिर्फ़ु मंझंदि जो मानियूं ऐं सलाद वग़ैरह थींदो। टाइम छा थियो? 3 टाइम छा थियो? 3 थिया आहिनि। सुगंध वञे थी ऐं हे एसन आहे। एसन हेलो। सो सुगंध जो मोकिलाइण जो टाइम थियो। बाय बाय। हाँ कुछ रहिजी त न वियो अथव? ख़ैर आहे। हाणी वञ चकर हणी। तैयार भी थी। हाँ सही है। गुड डे। जी जी ज़रूर। बाय बाय। बाय बाय सुराण। कुछ खपे तो ॿुधाइजो। ना मां जेका लिस्ट ॿुधाई त मां उहा अथई। दर्द जेका तो ॾेॾी हवा आहे प्रेशर सां। शादी करे तू भी वीडियो थी रिकॉर्ड करें छा? खुश जो अल्लाह से आबाद रखंदो हमेशा। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलूं था जल्दी। हाँ इंशाल्लाह। वञो छो था? कम तो न। खैर हलो हलो ठीक है। अल्लाह भली कंदो, अल्लाह जे आसरे, अल्लाह जे मान सदको ॾिजो रस्ते में ज़रूर। ॿुधे थी सुगंध? खुदा हाफ़िज़। बिली पाणी भॼी वेंदी तोॾी नथी अचनि सुराण। चुप हलो वया ख़ैर सां। हलो भैया असां बि अंदरि हलूं हाणे। सुगंध वई हली ख़ैर सां। ऐं सुराण जेको आहे पंहिंजी कल्ह हीअ चाट ठाही जेका आलीशान, उहा अञा बचियलु अथसि, उहा खाईंदी। हालांकि असां थोरी घणी मानी खाई चुका आहियूं। ऐं कल्ह वारी पुडिंग बि थोरी बचियलु हुई, त असां चयोसीं त आख़िर में हिन जो सफ़ायो कजो। ऐं मुंहिंजो हिसो हीअ नंढी प्याली। सो इहो खाईंदासीं, उनखां पोइ असां रेस्ट कंदासीं, छो त ॾाढा थकिजी पिया आहियूं। 4:45 थिया आहिनि ऐं कुझु देरि रेस्ट करे वरितो आहे। सुगंध पंहिंजी कमीज़ हिते छॾे वई आहे, जेका मां सिबी रखंदमि इंशाल्लाह। ऐं हिन महिल मुंहिंजो मूड आहे सिर्फ़ु हिन रिलीअ खे सिबण जो, त मां अची वई आहियां। ऐं हिते मुंहिंजी कटिंग थियल टिकरियूं पयूं आहिनि। सो फ़िलहालु कुझु कटियूं, सभु त न कटियूं, त इन्हनि खे जेको आहे हाणे मां कंटिन्यू कंदमि सिलाई ऐं पंहिंजी रिलीअ खे हिनखे थोरो अॻिते वधाईंदमि। 5:30 थिया आहिनि ऐं अज़ान अची रही आहे। सो तेसि ताईं अज़ान ताईं मां हिनखे सिबियो ऐं माशाल्लाह मां हिन में काफ़ी सारियूं रोज़ हणी वई आहियां। ऐं हिन जी जेकी लेंथ आहे उहा तक़रीबन मुनी सम्झो 3 हिसा मां ठाहे वई आहियां। हीअ पासे मां तव्हांखे ॾेखारियां कि मां 3 हिसा ठाहे वई आहियां। ऐं हीअ कंप्लीट थींदो ईअं सम्झो त हिन ताईं जेसि ताईं हीअ तव्हांखे चादर ख़ाली थी नज़र अचे, हीअ वारो पार्ट अञा एतिरो हिन में अटैच थींदो। पोइ इन खां पोइ हिनखे लॻंदा पटा, बॉर्डर्स ठहंदा हिन जा, ऐं पोइ हीअ मुंहिंजी रिली थींदी कंप्लीट। ऐं तव्हां यकीन कयो मां सोचो वॾा वॾा टुकड़ा करे बसि ॻंढे जान थी छॾियां, कपिड़ो सजायो थी वञे, पर उनजे बावजूदि हे टुकड़नि जो साइज़ ॾिसो, 4 आङुर खां थोरो ई 4.5 आङुर। मां माना चाहियां बि त रफ़ कमु कयां त मूंखां अलाए छो थींदो कोन्हे। सो बहरहाल हाणे वेंदमि मां नमाज़ पढ़ण जे लाइ ऐं हिन कम खे हिते बंदि कंदमि। 6:30 थिया आहिनि ऐं मां 3 फेरी जी नमाज़ पढ़ी ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि, गेट खां ॿाहिरि बि ऐं घर जे अंदरि बि जेके पियल आहिनि। राति जो असां पचाईंदासीं दाल चांवर, इन करे मां जेको आहे दाल खे हल्की बाहि ते छॾियां थी हाणे। ऐं हुन खां पोइ चांवर त जेके मां सांझी जी नमाज़ खां पोइ ई पचाईंदमि। त असां हमेशह जेको आहे दाल में बॉइल थियण जे टाइम ते मिर्च विझी छॾींदा आहियूं। लूणु वरी असां पोइ विझंदा आहियूं, छो त असांखे नंढे हूंदे खां इहो सम्झायो वियो त दाल न ॻरंदी आहे या देरि सां ॻरंदी आहे अगरि हुन में लूणु पहिरियों विझिबो आहे। त हाणे हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा तजुर्बा आहिनि, सो असांजो इहो तजुर्बो आहे। त हाणे हीअ दाल हिते हल्की बाहि ते रखी आहे ऐं सुराण हिते थूम बि छिले रखी आहे। चांवर भिॻा पिया आहिनि, सांझी नमाज़ पढ़ी पोइ चांवर पचाईंदमि। सो गोश्त वोश्त खाइण जी का अहिड़ी क़िस्म जी डिश जी दिलि नथी चाहे, त जीअं थींदो आहे हमेशह ईद खां पोइ असां दाल चांवर पचाईंदा आहियूं, त अॼु असां दाल चांवर था पचायूं।
दाल रखी आयमि चुल्हे ते, कोशिशि कयां थी त हिकिड़ी ॿ पटी हिनखे ॿी बि हणी छॾियां। पटी सां मतिलबु आहे त हे स्क्वायर ॻंढे ॻंढे मां पटियूं ठाहींदी आहियां, पोइ वरी हिननि खे हिन सां ॻंढींदी वेंदी आहियां। त हिकु ॿ पटी ठाहे थी वठां ऐं तव्हां खां मां हाणे ई मोकिलाईंदमि, छो त इन खां पोइ मां इंताई थकिजी चुकी आहियां ऐं अञा थोरो पाण खे थकाईंदमि रेली सिबण खां पोइ। तव्हां खां मोकिलायां थी मां। ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हां सलामत रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे वारे व्लॉग ताईं अल्लाह वाही।